नमस्कार साथियों, जैसा जगह साथ असांजी जेका ज़मीन आबाद फार्म है उनजी ये कराई है मिट्टी चकास त में कहिड़ी कहिड़ी शइ जी ज़रूरत है कहिड़ी जी ना है तो उन सां गॾु असां गॾु एंग्रो कंपनी जो हिते जो नुमाइंदो शहदादपुर जो इरफान भाउ वेठो। इरफान तव्हां कंपोजिशन ॿुधायो त माना ज़मीन खे छा छा स्टैंडर्ड छा घुरिजे। सब खां पहिरीं जेका स्टैंडर्ड सॉइल असांजी हूंदी आहे हुन में जेकॾहिं असां ॾिसूं त उहो स्टैंडर्ड सॉइल में 45% 45% जेका आहे उहो मिनरल्स हूंदा आहिनि, माना न्यूट्रेंट, जंहिंमें तव्हांजी फास्फोरस थी वई, पोटाश थी वई, आयरन, बोरान, ज़िंक, हे सभु जेका आहे 45%। 25% जेका आहे उहो हुन में नमी हूंदी आहे, माना मॉइस्चर, ऐं 25% हुन में जेका आहे उहो ईअं सम्झो त पंहिंजो हवा हूंदी आहे। सही ॻाल्हि आहे। जेका सुराख तव्हां ॾिसंदो को स्टैंडर्ड सॉइल में उहो ईअं सम्झो त उहो एयर हूंदी आहे, त उतां एयर बि जेका आहे निकिरण जो हिकिड़ो जेका आहे सिस्टम ठहे। साॻे तरीक़े सां वरी जेका 5% आहे उहो ऑर्गेनिक मैटर हुअणु खपे पाण वटि, इहो स्टैंडर्ड जी आहे। पर जेकॾहिं असां ॾिसूं पंहिंजे सॼे डिस्ट्रिक्ट सांगड़ जे हिसाब सां जेका असां वटि डेटा आहे त उते आउं सम्झां थो त 99% जेका आहे उहो लेस देन जेका आहे 1% आहे। को तव्हांखे मिलंदो जेका सैंपल आहे उहो ऑर्गेनिक मैटर हुनमें मोर देन 1% अचे। माना हीअ जेका असांजी ज़मीन जी तव्हां कैलकुलेशन कढी आहे त इन में माना ऑर्गेनिक मैटर जी शदीद कमी आहे। ओवरऑल सही सॼे ज़िले सांगड़ जी जेका आहे हुन में, ऐं ख़ासि करे तव्हांजी जेका सैंपलिंग असां कई आहे त हुन में बि ऑर्गेनिक मैटर जो आहे लेस देन 1% आहे। ऐं तव्हां हुन में ॾिसंदो त हे जेका आहे 0.80 0.82 अचे पियो, त इहो जेका आहे उहो असांखे वधाईंदो। इहो जेकॾहिं असां वधाईंदासीं त असांजी जेका आहे ईसी बि जेका आहे उहो नॉर्मल थी सघे थी, पीएच नॉर्मल थींदी, ऐं ओवरऑल जेका कंडीशन आहे असांजी सॉइल उहो बहितर थींदी। अच्छा, हाणे हिन ऑर्गेनिक मैटर खे असां हासिलु कीअं कयूं, इहो थोरो ॿुधायो आबाद करे। हिन जे लाइ साईं जेका कुझु कल्चरल प्रैक्टिसिस आहिनि, जेका तव्हां जीअं कॉटन जी स्टिक्स आहिनि, जीअं तव्हांजो आख़िरी वणाठियूं, माना वणाठियूं, उहो तव्हां जेॾीमहिल आख़िरी तव्हांजी चूंड थिए त रूटावेट कयो, हुनखे तव्हां पहिरीं ॿ गोबर जा हर ॾियो, ऐं हुन खां पोइ वरी तव्हां हुन में रूटावेट कयो। हिकिड़ो त तरीक़ो इहो आहे। ऐं सेकेंड जेका आहे जिथे तव्हांजी मस्टर्ड लॻियल आहे सरें जी क्राप, हुते तव्हां जेका आहे उनखे जेतिरो मथां तव्हां कटाईंदो त ओतिरो तव्हांजो फ़ाइदो आहे। सही ॻाल्हि आहे। उहो तव्हां जेका आहे हुनखे साॻे तरीक़े सां ईअं मल्च करायो। ॿिया जेका हुनजी किटी बचंदी आहे पाण वटि, असां उहो विकिणंदा आहियूं, उहो विकिणे छॾंदा आहियूं। त उहा असांजी ज़रूरत आहे, ठीकु आहे, फाइनेंशियली असांखे ज़रूरत पवंदी आहे, पर जेकॾहिं असां सॉइल जे हिसाब सां ॾिसूं त उहो किटी असांजे लाइ तमामु बहितरीनु आहे, ऐं ऑर्गेनिक मैटर जेका आहे हुन सां सुठो ठहंदो। त आबादगार साथियों सभई जेके दोस्त आहिनि उहे पंहिंजी ज़मीननि जो चेकअप कराइनि। ऐं सेठ हेमनदास वेठो आहे, मूंखे तव्हांजी हिन रिपोर्ट मां वॾी ॼाण मिली, ऐं हिकिड़ी मां तव्हांखां सुवालु कंदो आहियां त एंग्रो जेको वाकई मल्टीनेशनल कंपनी आहे जेको वॾो नालो आहे, ही जेके तव्हां घटितायूं ॾिठियूं ऑर्गेनिक मैटर या फॉस्फेट, पोटाशियम, इन जे हिसाब सां एंग्रो जूं कहिड़ियूं जेके आहिनि मक़सदु एप्लीकेशनूं आहिनि जेके ज़मीनदारनि खे यूज़ करणु खपनि जीअं हिन शइ खे कंट्रोल करे सघिजे। इहो सही बेसिक जेका डिपेंड कंदो आहे तव्हांजी अवेलेबिलिटी जेका आहे उहो कहिड़ी आहे। जीअं असां तव्हांखे इहा सॉइल सैंपलिंग कराई त इहो ख़ासि करे जेका असांजी सॉइल सैंपलिंग आहे तव्हांजी हिते असां करे उनखे मोबाइल लैब ते ॾिनी आहे। मोबाइल लैब में जेका असांजी फैसिलिटेशन आहे त तव्हांखे ऑर्गेनिक मैटर मिलंदो, ऐं पर सैंपल जेका आहे उहा असांजी 1000 जेका आहे कॉस्ट ईंदी आहे। हिकिड़े सैंपल जे करे तव्हांजा 50 सैंपल थिया त ईअं सम्झो त 50,000 रुपया असां जेका आहे उहो हिकिड़े फार्मर ते असां जेका आहे उहो कंदा आहियूं। साॻे तरीक़े सां जेका जीअं साईं ॻाल्हि कई, हिन जे लाइ असां फास्फोरस जी जेका अवेलेबिलिटी आहे हुनजे हिसाब सां हिकिड़ो जेका आहे उहो स्टैंडर्ड ठहियलु आहे, फार्मूलो आहे, हुनजे हिसाब सां असां तव्हांखे रिकमेंडेशन ॾींदा आहियूं त अवेलेबल फास्फोरस केतिरी आहे, अवेलेबल पोटाश केतिरी आहे। उहो जेकॾहिं फास्फोरस जी ॻाल्हि कयूं त 13 जेका आहे उहो 13 ppm पार्ट्स पर मिलियन, उहो जेका आहे उहो ईअं सम्झो त सेटिस्फैक्ट्री आहे। ऐं 13 खां घटि जेका आहे उहो मीडियम आहे, 7 खां वठी 13 जे विच में, ऐं लेस देन 7 जेका आहे उहो पुअर आहे। साॻे तरीक़े सां असां पोटाश जी रिकमेंडेशन ॾींदा आहियूं जिथे तव्हांजी पोटाश जी पार्ट्स पर मिलियन या ppm जेका आहे उनजी तादाद 200 खां घटि हुजे, हुन खां मथे हुजे त तव्हांखे पोटाश जी ज़रूरत न आहे। न हाणे मक़सदु इहो त पुछंदो। अच्छा, ॿी इरफान हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदा असांखे, जेके तव्हां हीअ ॻाल्हियूं असांखे कयूं, हींअर जेको जीअं मेडिकल में चवंदा आहियूं त हिकिड़ी शइ जी डायग्नोस थी वई, हींअर ट्रीटमेंट, हींअर तव्हां मोहम्मद ख़ान खे सॼी बनी जी ओवरऑल ॾिसी ट्रीटमेंट तौरु कहिड़ी शयूं पंहिंजी एंग्रो जे तरफ़ां रिकमेंड कंदव त जेके असांखे यूज़ करणु उहे तव्हांजी कंपनी एंग्रो वटि आहिनि? जी बिल्कुलु, एग्रो जेका आहे वाहिद कंपनी आहे पाकिस्तान जी जंहिं वटि तव्हांखे हर जेका तव्हांजो प्रॉब्लम जो सोल्यूशन तव्हांखे मिलंदो, सीड टू हार्वेस्ट।
इवन तव्हांखे बिज मिलंदा, तव्हांखे पेस्टिसाइड मिलंदी, साॻे तरीक़े सां जेका फर्टिलाइज़र आहिनि उहो मिलंदा, ऐं जेका जदीद फर्टिलाइज़र आहिनि उहो बि तव्हांखे मिलंदा, बैलेंस फर्टिलाइज़र तव्हांखे मिलंदो। पर जेकॾहिं असां ॾिसूं त साईं वटि जेका आहे उहो पोटाश जी कमी न आहे, पोटाश अवेलेबल फार्म में आहे, हुते पोटाश जी ज़रूरत न आहे। उहो हुन खां जेका फास्फोरस आहे उहो तव्हां ज़ोरावर ते ॾियो, छो त पी एच थोरी जेका आहे वधियल आहे, उहो ज़ोरावर जिथे तव्हांजी पी एच जेका आहे उहो 7.5 खां घटि आहे या 7.5 जे राउंड अबाउट आहे, हुते तव्हां हिकु बोरी ॾियो। ऐं जिथे तव्हांजी PPM जे हिसाब सां जेकॾहिं 13 खां मथे आहे त उते हिकु बोरी ॾियो, जिथां 13 खां घटि आहे उते 1.5 बोरी, ऐं जिथे लेस देन 7 PPM आहे उते तव्हां जेका आहे उहो तव्हां ॾींदो 2 बोरियूं। जीअं हे 5.6 आई आहे त हिते तव्हां 2 बोरियूं ॾींदो। अच्छा, हा, तो दोस्तों ही जेका असां कुझु कोशिश वरिती आहे ऐं सभिनी आबादगार में चवंदासीं त पंहिंजे पंहिंजे ज़मीन जी चकास कराइनि त जंहिं शइ जी खोट हुजे उनजो पूरा कंदड़ बहितर पैदावार खणी सघंदा। वॾी महिरबानी। थैंक यू।